अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोबाइल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। प्रिया कुमारी खे शागिर्द हबीबुल्लाह पल्ली खे प्रिया कुमारी खे शागिर्द हबीबुल्लाह पल्ली खे प्रिया कुमारी खे मासूम प्रिया कुमारी ऐं दौलतपुर सफ़न जे शागिर्द हबीबुल्लाह पल्ली जी बाज़ियाबी लाइ दौलतपुर सफ़न में अवामी वर्कर्स पार्टी जे नारी जमहूरी मुहाज़ जे सॾ ते दौलतपुर सफ़र जे मेन प्राइमरी स्कूल खां एहतिजाजी रैली कढी दौलतपुर सफ़र प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते कामरेड सबा सिंधी, शरीफ़ उन, रोशन सुमरो, मोहम्मद अली जोखियो, अली रज़ा ख़ाशकिली, ज़ुबैर आज़ाद ऐं ॿियनि मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे चयो त 2.5 साल अॻु मुहर्रमुल हराम जे आशूर ते सबील पियारींदे हिकु मासूम सिंध जी न्याणी प्रिया कुमारी खे अगवा कयो वियो, जंहिं जो हिन महिल ताईं को बि पतो न पियो आहे, पर हुक्मराननि जे मथे ते जूं बि नथी चिरे। प्रिया कुमारी खे ज़मीन ॻिही वई ऐं आसमान खाए वियो, जॾहिं त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध जो शोर हर फार्म ते सिरापा एहतिजाज बणियल आहे, पर पुलिस न्याणीअ खे बाज़ियाब करण में नाकाम आहे। हिननि वधीक चयो त ॻोठ फैज़ मोहम्मद पल्ली जे 8हीं क्लास जो शागिर्द हबीबुल्लाह पल्ली केतिरनि ई महीननि खां गुम आहे, पर हिन महिल ताईं को बि पतो न पियो आहे। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त सिंध जी ॼाई न्याणी मासूम प्रिया कुमारी खे फौरी तौरु बाज़ियाब करायो वञे ऐं शागिर्द हबीबुल्लाह पल्ली खे बाज़ियाब कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। इन हिकिड़ो ई मुतालबो आहे त प्रिया कुमारी खे फौरी तौर ते बाज़ियाब कयो वञे। उन सां गॾोगॾु दौलतपुर जे अंदरि जेको शागिर्द गुम आहे, महीने खां मथे टाइम थी वियो आहे, उनखे पुलिस जो को हथ पतो कोन वरितो आहे, न को उनखे इन्वेस्टिगेशन कई आहे। इहे बुनियादी मुतालबा गॾोगॾु समूरी सिंध में जेकी बदामनी आहे, धाड़ेल कल्चर आहे, ख़ासि करे उत्तर सिंध में, घोटकी में, कश्मीर में, कंदकोट में, जिते माण्हू शाम जो 6 बजे खां निकिरी नथो सघे, उहे मसइला आहिनि। गॾोगॾु हीअ रियासत जंहिंमें मुआसी मसइला, तबक़ाती मसइला, सॼो ॾींहुं आम माण्हू जे वर चढ़ियो, आम माण्हुनि जे वर चढ़ियो वेठो आहे, माण्हू ऑटो वठण परेशान आहे, ऐं माण्हू गॾोगॾु पंहिंजे बुनियादी शयूं पूरो करण जे लाइ जेको आहे सो ॾाढियूं तकलीफ़ूं थिए। त उते जेकर तव्हां हिकिड़े माण्हू खे गुम था करे छॾो त उनखे मतिलबु कहिड़े क़िस्म जी पोइ हुन रियासत जो जवाब ई नथो बीहे, त रियासत कहिड़े कम जी आहे। रियासत जो कमु हूंदो आहे, उन कानूननि जे इदारनि जो कमु हूंदो आहे, उहो तहफ़ुज़ फराहम करे। हीअ रियासत मुकमल तौर ते पंहिंजे जेको जौहर में ख़तमु थी चुकी आहे, उहा नाकाम थी चुकी आहे इन सेंस में त हिन माण्हुनि खे तहफ़ुज़ फराहम करण वारो नुक़्तो, माण्हुनि जे बुनियादी ह्यूमन राइट्स वारो मसइलो, इन सभिनी खे वायलेट कयो आहे। ऐं असां सम्झूं था त जेकी तबक़ाती रियासत आहे, जेकी मुआसी जेका साम्राजी रियासत आहे, सरमाएदाराणी बुनियादनि ते बीठल रियासत आहे, उन में कतई पोरत तबक़े खे, आम माण्हू खे, जेको हेठिएं तबक़े जो, उनखे कॾहिं बि इंसाफ़ मिली नथो सघे। पर उनजे बावजूदि बि असां हिन जुड़त समाज खां इहा घुर कयूं था त घटि में घटि तव्हां माण्हुनि खे कानून जे इदारा, जेका तव्हांजा इदारा ठहियल आहिनि, उनमें त घटि में घटि इंसाफ़ फराहम कयो, जेके तव्हां पंहिंजा कानून आहिनि उनखे त फॉलो कयो। सो इहो ई मुतालबो आहे समूरी सिंध में त प्रिया कुमारी जॾहिं गुम आहे 2.5 सालनि खां, उनखे बाज़ियाब कयो वञे। गॾोगॾु ॿिया समूरा ॿारड़ा जंहिंसां जिनसी इजाज़त जा वाक़िया थियनि था, हिरासमेंट जा वाक़िया थियनि था, गुमशुदगी जा वाक़िया थियनि था, न सिर्फ़ु उहे पर सियासी कारकुन, हिदायत वारा जहिड़ा कारकुन या ॿिया जेके ईअं दहशतगर्दनि जे हथां मारिया था वञनि। हालांकि उहे दहशतगर्द, उहे धाड़ेल, उहे जेके कब्ज़ा खोर आहिनि, सभई रियासत जा ई पैदा कयल आहिनि, उहा उनखे तहफ़ुज़ फराहम करे रही आहे, न त उन एतिरी ताक़त कान्हे जो हू आम पंहिंजे मुंहुं ते करे सघनि। अवामी वर्कर्स पार्टी ऐं PRSF जी तरफ़ां इहो एहतिजाज मुनक़िद कयो आहे। असांजा इहे एहतिजाज मुसलसल हलंदा पिया अचनि। उन जी वजह प्रिया कुमारी जी जेका अञा ताईं बाज़ियाबी न थियणु आहे, ऐं उन सां ई गॾु असांजे इलाइक़े जो हिकिड़ो शागिर्द छोकिरो, जंहिंखे एतिरा ॾींहं थिया आहिनि अञा ताईं उनजी का ख़बर चार नथी मिले। चयो थो वञे त रियासत मां आहे, जंहिं रियासत में ॿार ई महफ़ूज़ न आहिनि त उनखे मां चवराइण जो को बि हक़ कोन्हे को। या कहिड़ी रियासत आहे जिथे न शागिर्द महफ़ूज़ आहिनि, न उस्ताद महफ़ूज़ आहिनि, न को आम शहरी महफ़ूज़ आहे, को कारोबार महफ़ूज़ कोन्हे को। कंहिं बि हलंदड़ फिरंदड़ माण्हूअ सां अहिड़े क़िस्म जी हरकतूं थी थियूं वञनि, उन्हनि जी शयूं चोरियूं कयूं थियूं वञनि, उन्हनि खे हलंदे फिरंदे मारियो थो वञे, ऐं ईअं थो लॻे ॼण असां जेको आहे कंहिं बयाबान, कंहिं रेगिस्तान में रहंदा हुजूं, इहो असांजो मुल्क न हुजे, असां कंहिं ॿिए दर्जे जा जेका आहे उहे शहरी हुजूं। त सिंध हुकूमत जेका आहे उन सिर्फ़ु एतिरी ई असांजी डिमांड आहे त इहे सभई मामला जेके आहिनि ख़तमु कया वञनि, सिंध में अमन क़ाइमु कयो वञे, माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे, असांजा ॿार जेके आहिनि उहे असांखे मोटाया वञनि, प्रिया खे उनजी माउ खे मोटायो वञे। महिरबानी। ऐं प्रिया कुमारी ऐं हबीबुल्लाह पल्लीअ जे लाइ त पहिरीं बि एहतिजाज करे चुका आहियूं, इन ई प्लेटफॉर्म तां, हिन ई प्रेस क्लब ते आया हुआसीं। उन माण्हुनि खां असीं हिकिड़े घुर था कयूं जेके ॾाढा बेहस आहिनि, उनखे ख़बर आहे बि सही त किथे आहिनि इहे माण्हू, पर हू उन ॻाल्हि जे लाइ तहरुक नथा वठनि। असां सियासी समाजी प्लेटफॉर्मनि तां ऐं एज़ अ पेटेल ऑफ तालके जनरल सेक्रेटरी हैसियत में असीं मुतालबो था कयूं त प्रिया कुमारी ऐं हबीबुल्लाह पल्ली खे फौरी आज़ादु करायो वञे। जंहिं वटि बि आहिनि
उहा हुनखे सॼी ख़बर आहे, पुलिस खे टोटल ख़बर आहे त हबीबुल्ला किथे आहे, प्रिया किथे आहे। इन ॿिन्ही खे आज़ादु कयो वञे, वरना ॿी सूरत में असीं सभु जेके तंज़ीमूं सियासी समाज जी गॾिजी भरपूर तहरीक हलाईंदासीं। उनजा नतीजा जेके बि निकिरंदा उनजा ज़िम्मेवार ही पाण हूंदा, न की को ॿियो हूंदो। महिरबानी। हबीबुल्ला पल्ली जेको स्कूल ईंदे अगवा थी वियो, उन जो को अतो पतो कोन्हे। मासूम प्रिया कुमारीअ खे 22 महीना गुज़री चुका आहिनि, जंहिंजो को अञा ताईं अतो पतो कोन्हे को। ही समूरी सिंध जे अंदरि जेके दहशतगर्दी आहे, हीअ जेको धाड़ेल कल्चर आहे, असीं सम्झूं था त इन में रियासत ऐं उतां जा वॾेरा ऐं पुलिस इहे मिलियल आहिनि ऐं हथ वठी करे उतां जे इनखे पंहिंजो अमन अमान खे ख़राबु कयो थो वञे। अॼोको एहतजाज उन्हनि जे लाइ इहो हिकु अपील आहे, हिकिड़ो मुज़ाहिरो आहे। असीं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त जेकॾहिं उन्हनि इन शइ जो फौरी तौर ते सदबाब न कयो त हीअ जेको मुज़ाहिरा आहिनि, हीअ जेका अवामी तहरीक आहे, इन जो दाइरो अञा वसी थींदो ऐं पूरी सिंध में या ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।